हज़रत अल्लामा मौलाना पीर करमुल्लाह नक्शबंदी अलमारूफ दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया हमारी इस बाबरकत महफिल में जलवागर हैं और आप खुसूसी खिताब फरमाएंगे और उसके बाद इंशाअल्लाह नमाज जनाजा भी अदा की जाएगी और इस पर हमारी महफिल का भी इख्तिताम होगा। मैं किबला से गुजारिश करूंगा कि खुसूसी खिताब फरमाएं। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बिलखुसूस अजो की हिन महफिल बाबरकत में आऊं हुजूर किबला पीर तरीक़त रहबर शरीयत रईसुल मुसन्निफीन सांजे अहले सुन्नत जी छपर ऐं छांव ऐं फ़ख्र अहले सुन्नत ख़तीब अहले सुन्नत जिन असांजे हिकु नंढड़े मैसिज ते असांखे हेतिरी इज़्ज़त सां नवाज़ियो ऐं असांखे हेतिरी प्यार शफ़क़त ऐं मोहब्बत ॾियनि था। इहा साईं जिन जी असांजे मथां करम नवाज़ी आहे ऐं असांजे नाना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जी एतिरी ख़िदमत कनि था। मूंखे एहसासु आहे साईं जिन जी मसरूफ़ जे बावजूदि कसीर मसरूफ़ जे बावजूदि साईं बिलख़ुसूस मूं ते करम नवाज़ी कई। अल्लाह तबारक व तआला साईं जे इल्म में अमल में मज़ीद इज़ाफ़ो अता फ़रमाए, साईं खे अञा मज़ीद बरकतूं ॾे, दीन मतीन जी ख़िदमत कनि। साईं जे औलाद में अल्लाह ताला उहे बरकतूं रखे, नस्ल दर नस्ल दीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कनि। हाणे ख़िताब लाजवाब जे लाइ आऊं दावत ख़िताब ॾींदसि। असांजे फ़ख्र सिंध, फ़ख्र ख़िताबत, पीर तरीक़त रहबर शरीयत रईसुल मुसन्निफीन हुजूर किबला पीर करमुल्लाह अलमारूफ दिलबर साईं असांजे दिलनि जा साईं जिन खे पंहिंजे नूरानी ख़िताब सां असांजे दिलनि खे मुस्तफ़ीद फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अजीज़ान मोहतरम, अज हिन ई मोहल्ले में जेका फौतगी थी वई आहे, अल्लाह जे दर ते दुआ है त अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए। रब्बुल आलमीन उन जे कब्र ते रहमतुन जो नुज़ूल फरमाए, उन जे कब्र के रब करीम जन्नत जो बागीचो बनाए। कफ़ा बिल मौत वाइज़ा, मदीने वाले साईं फरमाए त मौत जड़ी बी का नसीहत ना है। मौत सब खां वडो वाइज़ा, मौत सब खां वडी नसीहत आ, मौत सब खां वडी इबरत आ। ॿिए जे मौत खे ॾिसी पंहिंजो मौत यादि रखणु खपे। तव्हां मुंहिंजी ॿोली सम्झो था जी? हिकु माण्हू हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम सां उनजी मुलाक़ात थी। हज़रत इज़राइल खे अर्ज़ कई,
तू जहान वारनि जा साह कब्ज़ करी थो जॾहिं मुंहिंजो मौत अचे त मूंखे अॻुवाट इतला कजां त मां तौबा ताइब थी वठां को हक़ रहियल हुजे त उहो अदा करे वठां को हिसाब ॾियणो हुजे त ॾेई वठां तयारी करे वठां मौत जी मूंखे मुंहिंजे मरण खां 2-3 ॾींहं अॻ में इतला ॾिजांइ त मां पंहिंजे मौत जे लाइ तयारी कयां हज़रत इस्राईल अलैहिस्सलाम फरमाइस त मुंहिंजो तोसां वाइदो आहे तुंहिंजे मौत खां अॻ में तोखे बाख़बर ज़रूर कंदुसि तोखे आगाही ज़रूर ॾींदुसि वक़्तु गुज़रंदो रहियो उहो माण्हू पंहिंजे कमनि में कारोबारनि में मशगूल रहियो दुनिया जे मशगूलियुनि में रहियो उनखे मौत यादि न रहियो ऐं उनखे इहो ख़्याल हुयो त जॾहिं मुंहिंजो मौत ईंदो त इज़राइल अॻुवाट मूंखे इतला कंदो ओॾी महिल तौबा ताइब थी वठंदुसि हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो अचानक इज़राइल उन वटि आयो कि अॼु तयारु थी तुंहिंजे मरण जो ॾियारो चई छा तो मूंसां वाइदो न कयो हो त मुंहिंजे मरण खां अॻु में तूं मूंखे इतला कंदे मूंखे बाख़बर कंदे चई मूं तोखे केतिरा भेरा बाख़बर कयो पर तो न समझी ॻाल्हि चई तो मूंखे इतला त कोन ॾिनो चई तुंहिंजे पाड़े में फलाणो माण्हू गुज़ारे वियो चई हा गुज़ारे वियो चई मूं तोखे इतला ॾिनो त कल्ह हुन घर में आहियां सुभाणे तुंहिंजे घर में ईंदुसि तुंहिंजे पाड़े में फलाणी औरत गुज़ारे वई चई हा गुज़ारे वई तुंहिंजे घर जो फलाणो भाती गुज़ारे वियो चई हा गुज़ारे वियो तुंहिंजे कबीले जो फलाणो फर्द वफ़ात करे वियो चई हा वफ़ात करे वियो इन खां वधीक ॿियो कहिड़ो मां तोखे इतला ॾियां हा इहो ई इतला हुयो इहो ई तोखे मूं बाख़बर कयो पिए त अॼु हिन जे दर ते आहियां सुभाणे तुंहिंजे गिचीअ में मुंहिंजा हथ पहुचण वारा आहिनि अज़ीज़ान गिरामी कंहिंजो बि मौत ॾिसो त पंहिंजो मौत यादि कंदा कयो पंहिंजी क़बर पंहिंजी क़यामत पंहिंजी आख़िरत खे यादि कंदा कयो छो त जंहिंखे पंहिंजो मौत यादि हूंदो न मदीने वारे साईं फरमायो त जेको 21 भेरा रोज़ानो पंहिंजे मौत खे यादि करे क़यामत जे ॾियारे शहीदनि जे दर्जे में उतारियो भली पंहिंजे बिस्तर ते मरे पर उनखे दर्जो शहीदनि जो मिलंदो जेको 21 भेरा रोज़ पंहिंजे मौत खे यादि कंदो हुजे ऐं जंहिंखे पंहिंजो मौत यादि हूंदो न उन जूं डिघियूं उमेदूं न थींदियूं डिघा मनसूबा न ठाहींदो जंहिंखे मौत यादि हूंदो उनखे इबादत जी लज़्ज़त नसीब थींदी जंहिंखे पंहिंजो मौत यादि हूंदो उनखे तकड़ी तौबा नसीब थींदी जंहिंखे पंहिंजो मौत यादि हूंदो उनखे अल्लाह जे दर ते झुकण जी इबादत करण जी ताक़त ऐं तौफ़ीक़ नसीब थींदी अज़ीज़ान गिरामी इन जे लाइ मदीने वारे साईं फरमायो अक्सरू ज़िक्र मन हाद मिन लज़्ज़ात घणो यादि कयो घणो ज़िक्र कयो उन मौत जो जेको तव्हांजे लज़्ज़तुनि खे फिटाए छॾींदो तव्हांजे लज़्ज़तुनि खे तव्हांजे दुनिया जे आरामनि खे मौत फिटाइण वारो आहे तव्हांजे घर खां तव्हांखे बेघर कंदो तव्हांजे औलाद खे यतीम बणाईंदो तव्हांजे बच्चन खे यतीम बणाईंदो तव्हांजे ज़ाल खे रनड़ बणाईंदो तव्हांजो घर मटिजी वञी कब्र जी सोड़ी सामी कब्र जी कोठड़ी तव्हांजो घर बणिजी वेंदो ही दुनिया हिकिड़ो मुसाफ़िर खानो आहे या बुज़ुर्गनि मिसाल ॾिनो आहे त दुनिया हिकिड़े पुल जे मिसल आहे पुल जे मोरी हूंदी आहे दरिया जे मथां पुल हूंदी आहे पुल टपी माण्हू परे पासे ॾे वेंदो आहे हर इंसान जो घर अॻिते आहे मोमिन जो घर जन्नत अॻिते आहे मुनाफ़िक ऐं काफ़िर जो घर जहन्नम आहे उहो बि अॻिते आहे ही पुल आहे जेका इंसान क्रॉस करे थो ऐं हर माण्हू पंहिंजे घर ॾे वञण वारो आहे हर माण्हू जी मंज़िल अॻिते आहे ही दुनिया इन पुल वांगुरु आहे जंहिंमां असांखे हर कंहिंखे क्रॉस करणो आहे हाणे तव्हां ॾिसो को माण्हू दरिया जी पुल आहे उन ते चवे त मां घर ठाहियां थो मां हिते रहंदुसि
तव्हां उनखे छा चवंदो बाबा ही पुल आहे हिते घर न ठाहिबो आहे ही घर ठाहिण जी जाइ न आहे ही रहण जी जाइ न आहे जेको हुते घर ठाहिण चाहे तव्हां उनखे चवंदो त ही बेवकूफ़ आहे बेअकुल आहे जेको पुल ते घर थो ठाहे पुल रहण जी जाइ न आहे पुल टपण जी जाइ आहे अॻिते वञण जो हंधु आहे हर माण्हू खे इन पुल खां टपणो आहे मुंहिंजा दोस्तो ही दुनिया बि उन पुल वांगुरु आहे जंहिंखां हर हिकु इंसान खे क्रॉस करणो पखी परदेसियड़ा सिघो करे उड़न जी वाई छो विसारे वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू छॾे विया अबाणा छॾे विया अबाणा पखी परदेसियड़ा वेठायूं उड़ाणा इको खत्म करे आवाज थोड़ा ज्यादा करे ओ पखी परदेसियड़ा सिघो करे उड़न जी वाई छो विसारे वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू छॾे विया अबाणा अबो वियो अमड़ वई मिट विया यार विया दोस्त विया सुभाणे असांखे बि हलणो जरा तवज्जो कयो तव्हांजी जीजल अम्मा प्यार ॾियण वारी गोद में खणण वारी शफ़क़तुनि सां नवाज़ण वारी अम्मा हली वई अबो हलियो वियो मिट मारूअड़ा हलिया विया सुभाणे असांजो नंबर बि ॼाण अचण वारो आहे मुंहिंजा दोस्तो अॻिते जी तयारी अॻिते जे लाइ इंतज़ाम करणो आहे हर मोमिन खे पंहिंजे मौत जी यादगिरी रखणी आहे पंहिंजे क़ब्र क़यामत जी तयारी करणी आहे साईं फरमाइनि था मरण खां पोइ जेका शइ इंसान खे कम ईंदी दुनिया जा माल हिते रहिजी वेंदा रिश्ता नाता अज़ाज़तूं कराबतूं हिते रहिजी वेंदियूं मरण खां पोइ जेका शइ कम ईंदी सा अमल सालिह मरण खां पोइ निमाज़ कम ईंदी मरण खां पोइ अल्लाह जो ज़िक्र कम ईंदो मरण खां पोइ दुरूदो सलाम कम ईंदो मरण खां पोइ जेको अॼु वेही मस्जिद में अल्लाह जो नालो वरतुई रोज़ो रखी ज़िक्र कई क़ुरान पढ़ी इहे सालिह अमल तोखे मरण खां पोइ नफ़ो ॾींदा सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त मरण खां पोइ जॾहिं पानो अल्लाह जे हुज़ूरी में पेश थींदो त पहिरियों सुवाल निमाज़ जे बारे में थींदो निमाज़ पढ़ंदो हुई या न निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे निमाज़ मुसलमान जी निशानी आहे निमाज़ दीन जो थंभु आहे निमाज़ जन्नत जी कुंजी आहे निमाज़ बेहश्त जो सर्टिफिकेट आहे जे निमाज़ पढ़ी उन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा रब खोले छॾींदो आहे पर खुदा न खास्ता जे निमाज न पढ़ी कुरान तो फरमाया दाउस सलात जन निमाज जायो कई निमाज छड़े दिनी वक्त बहु शहवात शहवानी शैतानी कमन में पंजी जिंदगी जन्नत वारो बुधायो जन्नत खपे या जहन्नम खपे के जन्नत खपे हथ मथे गणो जन्नत खपे जे जन्नत खपे तो निमाज पढ़ जाए निमाज 5 वक्त पढ़ वरी मथों रमजान जो महीनो पियो अचे रब जे रहमतुन जो महीनो आ बरकतुन जो महीनो आ छोटकारे जो महीनो आ साईं फरमाइनि था इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व खुलिकत अबवाबुन नार जी रमजान जो चंड बीहंदो आ
त रहमत जा दर खुली वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। वसुलसिलत शयातीन, शैतानन के कैद कयो वेंदो आ, शरीर शैतान कैद बणाया वेंदा आहिनि। मोमिनन जे रिज़्क के रब वधाईंदो आ, ईमान वारन जे ला रब पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोलींदो आ। साईं फरमाइनि था रमज़ान अहिड़ो महीनो आ जंहिंजा पहिरियां 10 ॾींहं रहमत ई रहमत, रहमत ई रहमत ऐं विचां 10 ॾींहं गुनाहन जी माफ़ी जा आहिनि, मग़फ़रत जा आहिनि, ऐं पोयां 10 ॾींहं दोज़ख जी बाहि खां छोटकारे जा ॾिहाड़ा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो मन क़ाम रमज़ान ईमानन व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको माण्हू ईमानदारी सां सवाब जी नियत सां रमज़ान जूं रातियूं जागंदो आ, तरावियूं पढ़ंदो आ, तहज्जुद पढ़ंदो आ, रब उन जे ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। जो रमजान के रोजे रखता है उसके लिए जन्नत है, जो रमजान की रातें जागता है, तरावी नमाज पढ़ता है, अल्लाह का जिक्र करता है, जो रातों को उठ उठ कर अल्लाह के हुजूर सजदे करता है, उसके लिए अल्लाह ताला रमजानुल मुबारक में जन्नत के दरवाजे खोल देता है। सुभान अल्लाह। मेरे आका ने फरमाया कि ये ऐसा महीना है जिसमें एक रात रब ने मख्फी रखा दी है, वो एक रात है जो 1000 महीनों से ज्यादा फजीलत वाली है। जो रमजान की वो एक रात जागे वो लैलतुल कद्र वाली रात है। जो एक रात अल्लाह की इबादत में गुजारे वो 1000 महीनों की इबादत से उसको ज्यादा अजरो इनाम दिया जाता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी जे रमजान में रब मदीनो ॾेखारे। सुभान अल्लाह। रमजान जो महीनो हुजे सरजमीन मक्का हुजे, साईं फरमाइनि था ॿियनि शहरनि में 1 लख रमजान गुज़ारियो, मस्जिदुल हराम में हिकिड़ो रमजान अञा वधीक शान वारो। ॿियनि शहरनि में तव्हां लख जुम्मा अदा कयो, मस्जिदुल हराम में बैतुल्लाह शरीफ वारी मस्जिद में हिकिड़ो जुम्मो अदा करणो ॿियनि शहरनि जे लख जुम्मन खां वधीक अजर ऐं सवाब। सुभान अल्लाह। कराची में भी खोड़ मस्जिदूं आहिनि, हिते जामे मस्जिदूं भी खोड़ सारियूं आहिनि, हिते लख जुम्मा पढ़ी कराची में, मस्जिदुल हराम जो हिकिड़ो जुम्मो अञा वधीक शान वारो। कराची में 50,000 जुम्मा अदा करी, पर मदीने शरीफ जी मस्जिद नबवी में हिकिड़ो जुम्मो 50,000 जुम्मन खां वधीक फजीलत वारो। हिते 50,000 रोजा रखी, मस्जिद नबवी जो हिकिड़ो रोजो अञा वधीक शान वारो। हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखड़ने जो ठारू आए, उते आ रहमत, उते आ बरकत, उते दिलने जो सही करारू आए। मदीनो मिठड़ो इहा जन्नत रखाई रब, उते वॾी फरहत। न छेड़ो झगड़ो न हुल हंगामो, उते रुगो बस करार आए।
गढ़ने जो ठारवा सुभान अल्लाह। कराची वारा तव्हां सोचींदो जन्नत कीअं थींदी आ, बेहश्त कीअं हूंदो, मदीनो ॾिसी आ ॼण जन्नत ॾिसी आ। सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा मां बैन बैती व मिंबरी रोदतुम मिन रियादिल जन्ना, मुझे घर ऐं मुझे मिंबर जे विच में जेको ज़मीन जो टुकड़ो आ इहो बेहश्त जे बागन मां हिकिड़ो बाग। सुभान अल्लाह। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। भीनी भीनी है मदीने की फजा, भीनी भीनी है मदीने की फजा, लम्हा लम्हा बारिश अनवार है, लम्हा लम्हा बारिश अनवार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो मदीने में रखो, हिकिड़ी अफ़तारी मस्जिद नबवी, खुदा जो कसम से जिंदगी भर न विसरंदो, जिंदगी भर न विसरंदो मुझे महबूब जी सखावत। अज भी हयातुन नबिया मुझो सोनो मदीने वारो हयात हुआ जिंदा। जेडी मल कराची में तू निकरंदो आ मुझे मुस्तफा के रोजे अतहर में खबर पवंदी आ, तज मुझो फलाणो गुलाम फलाणे शहर का मुझे मदीने दे अची रहियो आ। जेडी मल सोने नबी जे दर ते पहुचंदो आ सलातो सलाम पढ़ंदो आ, हुजूर ॿुधंदा भी आहिनि जवाब भी ॾींदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ महीनो जे रमज़ान साईं फरमाइनि था जे मूसा हज न कयो आ वो रमज़ान में उम्रो अदा करे उनके अजर एतिरो मिलंदो। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो पो मदीने वारे साईं फरमायो त रमज़ान जे महीने में उम्रो अदा कयो, रमज़ान जे महीने में मदीने जी हाज़िरी भरियो। रमज़ान भला मदीने में न मिलियो, मक्के में न मिलियो त कराची में भी गुसाए जो न, रोज़ा न छॾिजो, निमाज़ न छॾिजो, ज़िक्र न छॾिजो, उथंदे वेंदे चइजो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइनि इहो कलमो घणो पढ़ो अल्लाह राज़ी थींदो। रमज़ान जे वज़ीफ़नि मां इहो वज़ीफ़ो, रमज़ान जे भलनि अमलनि मां इहो भलो अमल अथव। इहो कलमो घणो पढ़जो। जेकॾहिं को माण्हू इहो कलमो 70,000 भेरा पढ़े, घणा भेरा ॻाल्हायो 70,000 भेरा इहो कलमो पढ़े न, यकीनन पक्का पक्का अल्लाह उनखे बख़्शे। या गारंटेड ॻाल्हि आहे बग़ैर कंहिं शक शुबे। जिंदगी में हिकिड़ो भेरो 70,000 भेरा
अचे पींदा रब फरमाई तो हिन जिंदगी में यो कलमो 70,000 भेरा पढ़ियो इन जे सदके मूर बन के बख्शे चलियो खोलियो जन्नत जा दरवाजा पढ़ो कम कजे या न कजे रमजान में दुनिया जा कम घटाए जो दीन जा कम वधाए जो रब जो जिक्र घणो कजो मालिक करीम जो इयो विरद जेको मदीने वाले साईं से कार्यो आ कलमे शरीफ वारो विरद घणो पढ़जो अल्लाह ताला राजी कंजुल माल में अल्लामा मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी आ त जेको मानू हिकड़ो भेरो कलमो शरीफ पढ़े ला इलाहा इल्लल्लाह व मद बिहा सौतहु पंहिंजी आवाज के कशे टिघो करे लंबो करे इहो हिकड़ो भेरो कलमो पढ़े तो उन जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे घणा 4000 कबीरा गुनाह तवज्जो अल्लाह सा शिरक करण कबीरो गुनाह हुआ के फट मारण कबीरो गुनाह हुआ कूड़ गालाण कूड़ी शाहिदी देण कबीरो गुनाह हुआ जादू करण कबीरो गुनाह हुआ पी मां की नाफरमानी करण कबीरो गुनाह हुआ इस्लाम कुफर की जंग हुजे पुठी दे भजे कबीरो गुनाह हुआ साईं फरमाइंदा हिकड़ो भेरो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह तवजा 70,000 कबीरा गुनाह कजे या न कजे जो क्या जवाब दियो एड़ो कम कजे या न कजे रमजान जो जी चंड पिए न तस्बीह तो सा गड हुजण खपे तस्बीह तुझे खीसे में हुजे तस्बीह तुझे सेरांदी का हुजे तस्बीह तुझे पाण सा गड हुजे इहो पढ़ंदो कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सह्बिहि अजमईन अल्लाह ताला जल्ल शानु सभी के अमल करने की तौफीक अता फरमाए सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सह्बिहि अजमईन रब इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन واحفظنا وأنت خير الحافظين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك